नाज़रीन असी हींअर एशिया जे सब खां वॾी ढंढ किंजर ढंढ ते मौजूदु आहियूं ऐं ही किंजर ढंढ आहे। जीअं त ईद जा ॾींहं हूंदा आहिनि ऐं हिन किंजर ढंढ ते जेको आहे सो इंतिहाई घणे क़िस्म जी रश हूंदी आहे, पर अॼु हीअ किंजर ढंढ जा किनारा तव्हां ॾिसो था त हे सुनसान ऐं ख़ाली पियल आहिनि। उनजो उहो सबबु आहे त कोरोना ऐं ॿियो कराची खां ऐं ॿियनि शहरनि खां जेके हिते माण्हू घुमण इंजॉय करणु अचनि था उहे हिते गहरे पाणी में वञण जे करे ॿुॾनि था ऐं हिते काफ़ी सारी पंहिंजो जेको सो नुक़सानु थिए थो। उन करे अॼु जेको आहे सो DC ठट्टो जेको आहे उहो 144 कलम लागू करे छॾियो आहे ऐं किंजर ते बिल्कुलु जेको आहे सो एंट्री बंदि आहे। तंहिं करे हे किंजर जा किनारा जेके आहिनि से अॼु बिल्कुलु सुनसान आहिनि, माण्हुनि खां ख़ाली आहिनि। ऐं हीअ एशिया जी वॾे में वॾी ढंढ आहे किंजर ढंढ, जंहिं ते असीं मौजूदु आहियूं। ऐं किंजर ढंढ जो हीअ उहा पॉइंट आहे जेकी सफ़ा आख़िरी पॉइंट आहे। ऐं छो त हिते जेको आहे सो पुलिस ऐं जी नफ़री जेकी असां लॻाई वई आहे, उहे पॉइंटूं जिथे माण्हू पिकनिक लाइ ईंदा हुआ उहे पॉइंटूं जेके आहिनि से मुकमल तौर ते सील कयूं वयूं आहिनि ऐं उते जेको आहे सा का बि गाॾी को बि माण्हू अंदरि एंट्री न कयो पियो वञे। ऐं असीं हीअ अव्हांखे किंजर ढंढ ॾेखारियूं पिया। हीअ जेकी आहे सा एशिया जी वॾे में वॾी किंजर ढंढ आहे। ऐं हिते जेको बेड़ियूं जेके ॿारनि खे खणी ऐं माण्हुनि खे खणी किंजर ढंढ जो सैर कराईंदियूं हुयूं उन्हनि खे बि बंदि कयो वियो आहे। ऐं हिते जेके बि इंजॉय करण जूं पॉइंटूं हुयूं उहे मुकमल तौर ते सील कयूं वयूं आहिनि। नाज़रीन हे हिते कुझु ॿारड़ा ऐं कुझु माण्हू आहिनि जेके इंजॉय पिया कनि ऐं हे ॿार ऐं हे माण्हू जेके आहिनि से हिते जा ई लोकली ऐं ॻोठ जा ॿारड़ा आहिनि जेके हिन किंजर ढंढ में आहिनि। ऐं हिते तव्हांखे ॾेखारी पियो त हे किंजर में 2 तरफ़ बेड़ियूं जेके आहिनि उहे हलनि पियूं ऐं उहे हिते जेके माण्हू अचनि था उन्हनि खे बि हितां खां पुलिस दौड़ाए कढी थी छॾे। पर हे जेके माण्हू आहिनि उहे ॻोठण आई आहिनि ऐं उहे जेके किंजर ते राइश इख़्तियार आहे उन्हनि जी ऐं उहे किंजर ते रहनि था, उन्हनि जा ई ॿारड़ा ऐं उहे ई माण्हू मौजूदु हिते आहिनि। बाक़ी जेको आहे सो किंजर बिल्कुलु सुनसान आहे। किंजर जूं सभई पॉइंटूं जेके आहिनि से सील कयूं वयूं आहिनि। हीअ किंजर ढंढ ते असीं मौजूदु आहियूं ऐं हीअ किंजर ढंढ जा जेके ईद वारा ॾींहं ऐं मोकिलण वारा ॾींहं ख़ासि तौर ते जेके हूंदा आहिनि उहे इंतिहाई अहम ॾींहं हूंदा आहिनि जिथे इंतिहाई घणी रश हूंदी आहे माण्हुनि जी। ऐं परे परे खां माण्हू जेके आहिनि से हिते ईंदा आहिनि ऐं इंजॉय कंदा आहिनि। ख़ासि तौर ते त हे जेके गर्मियुनि जा ॾींहं आहिनि इन्हनि गर्मियुनि जे ॾींहं में त काफ़ी सारी रश हिते हूंदी आहे ऐं काफ़ी सारी माण्हू जेके आहिनि से हिते घुमण जे लाइ ईंदा आहिनि। पर अॼु जेको आहे सो किंजर खे तक़रीबन 3 ॾींहंनि जे लाइ शायदि आहे त को सील कयो वियो आहे ऐं उते 144 कलम लागू कयो वियो आहे। ऐं उन करे हे किंजर जा किनारा जेके आहिनि से अॼु माण्हुनि खां ख़ाली ऐं सुनसान पियल आहिनि। ऐं हीउ किंजर जेको आहे उहो किंजर जेको नूरी जे ऐं जाम तमाचे जे करे मशहूरु आहे। ऐं हीअ ढंढ जेकी आहे सा इंतिहाई मशहूरु आहे। ऐं किंजर ढंढ जेकी आहे सा ठटे ज़िले समेत कराची खे हीअ पाणी फ़राहम करे थी ऐं सॼी कराची जेकी आहे सा बि हिन किंजर ढंढ जो पाणी पीए थी। हीअ किंजर ढंढ जेकी आहे सा माण्हुनि जो तफ़री गाह हुजण सां गॾु माण्हुनि जो जियापो पिणु आहे।